अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम आखिर थींदो शाम मां आहियां वञ मेज़बान मुंहिंजी प्रमान मशहूर नाज़रीन। असां रिवायतन अॼु पंहिंजे स्टूडियो में मौजूदु न आहियूं, पर अॼु असीं हिकु अहिड़ी तारीख़ जे हिकिड़े अहिड़े किरदार वटि मौजूदु आहियूं, ईअं खणी सम्झिजे उहा हिकु यूनिवर्सिटी आहे। अदब जे हवाले सां, सियासत जे हवाले सां, समाजी मुआशी मसइलनि जे हवाले सां उहा हिकिड़ी पाण तारीख़ आहे। सिंध केतिरनि ई ॾहाकनि खां ख़ासि करे बदमनी, बेरोज़गारी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ समाजी सियासी मसइलनि जे वर चढ़ियल आहे। चूंडुनि जी मौसम घुली रही आहे, हवा घुली रही आहे ऐं चूंडुनि जो सिलसिलो शुरू थियण वारो आहे। माज़ी जी तारीख़ में झाती पाए ॾिसिजे त केतिरा ई इतिहाद ठहिया, वक़्तनि पोइ वक़्तनि उहे ड्रही बि विया जंहिंजो को वजूद ई न रहियो। हाणे कुझु अहिड़ा ई इतिहाद, कुझु अहिड़ा ई हिकु पुराणा घोड़ा मैदान में अची रहिया आहिनि ऐं ईंदड़ चूंडुनि जे हवाले सां बि तयारी करे रहिया आहिनि। अॼु असीं मौजूदु आहियूं थर जे में अज़ीम शख़्स वटि, मोहतरम अब्दुल वाहिद आरिसा साहब वटि। आरिसा साहब, अव्हां जी वॾी महिरबानी, अव्हां असांखे टाइम ॾिनो। आरिसा साहब, अव्हां जी ज़िंदगीअ में केतिरियूं चूंडूं ॾिठियूं, केतिरा ई इतिहाद ॾिठा, अव्हां छा पिया सम्झो त हींअर जेके मौजूदा चूंडूं थियण वारियूं आहिनि, जंहिंजूं तयारियूं हलनि पियूं, उन में इहे जेके इतिहाद ठहनि था, इहे सिंध जे लाइ लाइबाइता थी सघंदा? मसइलो आहे त पाकिस्तान में ठहण खां पोइ पाकिस्तान में जटादार हुकूमत या त जनरल कई आहे या आसोज़रदारी कई आहे। ऐं न त कंहिं दौर में इहो मशहूरु हो, पंडित जवाहरलाल नेहरू चयो त आउं पाकिस्तानी पॉलिसी ते छा ॻाल्हायां, जेसि ताईं आउं पंहिंजी धोती नथो बदिलायां तेसि ताईं पाकिस्तानी हुकूमत बदिलजी वञे। त हिन वक़्तु जेको आसोज़रदारी जीअं तीअं करे इहे कुझु साल 5 साल पूरा कया अथसि, कुझु महीना या ॾींहं रहिया आहिनि। पर आउं सम्झां थो त पाकिस्तान जे समूरे दौर जी हुकूमतुनि में मौजूदा दौर जी हुकूमत जेका सा बदतरीन हुकूमत आहे। ऐं करप्शन ऐं महांगाई जेका हिन दौर में थी आहे, सा पाकिस्तानी तारीख़ में बल्कि सिंध जी तारीख़ में कॾहिं कोन थी आहे। ऐं उन जी हुकुमराननि खे का परवाह कोन्हे। आउं त चवंदो आहियां त हीअ रोज़ CNG जा अघु वधाइनि था पिया, पेट्रोल जा अघु वधाइनि था पिया। उन जो असरु सऊं सिधो जेको पवे थो त सियासी कारकुननि ते पवे थो। उन नंढड़ियूं गाॾियूं आहिनि CNG ते हलनि थियूं, उहा बि महांगी थी वेंदी त सफ़र करे कोन सघंदा। आम माण्हू ते बि घणो असरु थो पवे। आम माण्हू त बसनि में सफ़र करे थो, उन किरायो पवे थो न। जेके जिन वटि नंढड़ियूं गाॾियूं आहिनि, ॻोठ वञनि था पिया, त उन्हनि लाइ रुकावट। हाणे मिसाल तौरु आऊं जेकॾहिं नवाब शाह, काफ़ी मुंहिंजा गहरा दोस्त उन्हनि जा अज़ीज़ फोती विया आहिनि, ऐं नवाब शाह न वञी सघियो आहियां उन्हनि जी उज़र खाई ते। इन करे त कॾहिं CNG स्टेशनूं बंदि आहिनि, कॾहिं अघु वधी विया। त मूं पंहिंजी ज़िंदगी में हिन ई ॻोठ में कणक जो मण 70 रुपया वरितो। अच्छा, नंढो हुउसि। ऐं अॼु जेको आहे असांखे किलो अटे जो मिले थो, उहो 15 रुपयनि खां मथे, बल्कि 20 जे वेझो पहुतो आहे। ऐं पाकिस्तानी सिके जी क़ीमत आलमी मार्केट त ठहे, पर असांजे पाड़ेसरी मुल्कनि जी भेट में सफ़ा किरी वई आहे। ऐं हिननि खे परवाह ई न आहे। इन करे अच्छा आरिसा साहब, हींअर मौजूदा वक़्त में सिंध में जेको नवाज़ शरीफ़ एंटर थियो आहे, नवाज़ शरीफ़ जेको सियासत करे पियो, ऐं उन में मुमताज़ भुट्टो, लियाकत जतोई ऐं एतिरा केतिरा ई माण्हू उन सां शमूलियत अख़्तियार करे रहिया आहिनि। फंक्शनल लीग, सिंध यूनाइटेड पार्टी समेत ॿियूं जेके बि क़ौमपरस्त पार्टियूं आहिनि जेके पार्लियामेंटी सियासत कनि थियूं, उहे गॾिजी इतिहाद ठाहिनि पिए थियूं। त तव्हां सम्झो था त ईंदड़ वक़्त में नवाज़ शरीफ़ जेके हींअर ॻाल्हियूं करे पिए थो, जेके ख्वाब ॾेखारे पिए थो सिंध जी आवाम खे, उहे ईंदड़ वक़्त में उहे साबिया थी सघंदा?
आऊं तव्हांखे सही ॻाल्हि ॿुधायां त आऊं कंहिं वक़्त में नवाज़ शरीफ़ खे बेनज़ीर खां वधीक डेमोक्रेटिक सम्झंदो हुउसि। छो मार्क्स जी पुराणी थ्योरी मुताबिक़ असांजो इहो हो त ज़मींदार या वॾेरो या जागीरदार हारी खे बि पंहिंजे साम्हूं मूड़े ते वेहण न ॾींदो आहे। उहो कहिड़ी डेमोक्रेसी आणींदो। पर सरमाएदार या कारखानेदार मज़दूर ग्रीस सां भरियल ईंदो आहे त हुनखे बि कुर्सी ते विहारींदो आहे। पर पोइ मूंखे अहसासु थियो त ॻाल्हि फ़र्द जी न आहे, उहो कहिड़ी टीम सां आयो आहे। उहा टीम त साॻी जागीरदारनि जी, वॾेरनि जी, दौलतारनि जी, टवाननि जी, इन्हनि जी आहे। त उन करे आऊं को नवाज़ शरीफ़ जी डेमोक्रेसी वग़ैरह इन खां बि मुतासिर न आहियां। बाक़ी रही ॻाल्हि त नवाज़ शरीफ़ सिंध में पेर पियो ॼमाए, साईं जीएम सैद हिकिड़ो मिसाल ॾींदो हो त हिकिड़े छोकिरे अची पंहिंजे पीउ खे चयो त साईं पंहिंजे वाड़ में रोज़ बगड़ अचनि था ऐं ॿकरियूं मारे वञनि था। त पोड़े चयसि त बाबा हुन में आऊं छा करियां, पंहिंजे ॻोठ जा कुता भाड़ी आहिनि जो बगड़ खे अचण जी इजाज़त था ॾियनि। त मसइलो त सिंध जे माण्हू खे असांजी मीडिया तोणे असांजे सियासतदाननि अज़ ख़ुदि मुहाजिर दुश्मनी में पंजाब दोस्ती जो सबूत ॾिनो आहे। हालांकि सिंध पंजाब जी कॉलोनी आहे, अलीम राष्ट्री 47 में लिखियो कॉलोनी आहे, हुनजी 80 लख एकड़ ज़मीन जेका असां पंजाबियुनि वटि आहे, पर उन ते को ध्यानु ई नथो ॾे। रुगो मुहाजिर दुश्मनी, मुहाजिरनि वटि आहे छा सवाइ निहारी ऐं हलीम जे गाॾनि जे ॿियो छा अथनि। हाणे घणो कुझु अथनि कराची में। कराची में हलीम ऐं निहारी विकिणंदा आहिनि, ॿियो छा अच्छा आहे। ठीकु आहे। अब्दुल आरिफ़ साहब, मां मुतमिन न थी सघियुसि तव्हांजे जवाब मां, मूंखे जवाबु न मिलियो त छा नवाज़ शरीफ़ सिंध जे लाइ लाइबाए थो। ऐं मतिलबु त नवाज़ शरीफ़ त उन गादी ते वेठो आहे जंहिं ते रणजीत सिंह वेठल हो। सही। उन मां कॾहिं सिंध खे फ़ाइदो पहुतो ई न आहे। आरिफ़ साहब, फंक्शन लीग सिंध जी वॾी जमायत हींअर साम्हूं थी उभरी रही आहे। फंक्शन लीग ख़ासि करे हिन ॿिटे निज़ाम खां पोइ जेको पीर साहब पघारे जलसो कयो हैदराबाद में, त काफ़ी माण्हू फंक्शन लीग ऐं मौजूदा पीर पघारे में उमेदूं वाबस्ता रखनि था। त जेके फंक्शन लीग या जेका अवामी तहरीक हींअर क़ौमी अवामी तहरीक थी वई आहे, सिंध यूनाइटेड पार्टी आहे, ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ जेके मज़हबी जमायतूं आहिनि, तंज़ीमूं आहिनि, उहे साथ ॾेई करे हिकिड़े प्लेटफॉर्म तां उन्हनि ऐलान बि कयो आहे त चूल्हो विढ़ंदासीं, सीट एडजस्टमेंट बि कंदासीं, जिथे जिथे जंहिंजी अक्सरियत हूंदी उते उते उनजे कैंडिडेट खे बीहारियो वेंदो। अवां छा पिया सम्झो त इहे सभु गॾिजी पोइ बि हींअर पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे हींअर चूंडुनि में शिकस्त ॾेई सघनि था? मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त ईंदड़ सिंध में का बि पार्टी अक्सरियत न ईंदी, पीपुल्स पार्टी समेत, सवाइ मुतहद पंहिंजूं सीटूं बरक़रार रखंदी। पर मूंखे उन में बि ॾार पवण जो अंदेशो आहे ऐं ॿी का बि पार्टी अक्सरियत न ईंदी, पीपुल्स पार्टी समेत। छो त माण्हुनि सां जेकी कुझु वयो वापरियो आहे, हाणे ही शुरू पियूं आहिनि। पीपुल्स पार्टी मरहूम भुट्टे सां मुंहिंजा ज़ाती वास्ता हुआ, उन खां वठी मुंहिंजे ॻोठ में पीपुल्स पार्टी दौर हुकूमत जी 4 सिरूं किरियूं आहिनि। न त ही लाइट असांखे डॉक्टर खटूमल ॾिनी आहे अक़िलियती कोटा मां, न मुस्लिम लीग ॾिनी न पीपुल्स पार्टी ॾिनी। त मसइलो त आऊं नथो सम्झां, पीर साहिब पघारो पाण बीठो ख़ैरपुर मां, परवेज़ शाह जहिड़े माण्हू जे हथां शिकस्त खाई वियो। ऐं राजा साईं नौजवान माण्हू आहे, उमिरि जे लिहाज़ सां वार त खणी अछा थी विया अथसि, पर ॾिसूं छा थो थिए। ऐं बाक़ी जेके क़ौम परस्त पार्टियूं तव्हां चओ था, आऊं सम्झां थो त शायदि
जलाल शाह हिकिड़ी सीट खटे, उहा बि शायदि न त पली जो या कादर बख्शी इन्हनि वटि पैसो बि घणो आहे। 2 इलेक्शनूं विड़िया आहिनि, 11,000 खां मथे कंहिं वोट न खया आहिनि ठटे ज़िले मां। अब्दुल वाहिद आरिसा साहब, तव्हां ॻाल्हि पे कई त जलाल महमूद शाह खां सवाइ उहो शायदि खटे, सीट खटे। माना जेके बि सिंध जा क़ौम परस्त आहिनि, जेके सान्यावंद आहिनि, जीअं रसूल बख्श पली जो वॾो अदीब आहे, हुनजो हींअर फर्ज़ंद अयाज़ लतीफ़ पली जो साहब, हे सभु गॾिजी झर झंग वञनि था, माण्हुनि सां मिलनि था, उथनि था, उन्हनि खे मोटिवेट कनि था, उन्हनि सां मीटिंग कनि था। यानी हू अञा ताईं माण्हुनि खे एतिरो एजुकेट न करे सघिया आहिनि या पाण मुतवजा न करे सघिया आहिनि जो इलेक्शन खटी असेंबली ताईं पहुचनि। यानी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी इहा दावा सही आहे त उहे माण्हू आहिनि जेके हिकिड़ी सीट बि कढी नथा सघनि। मसइलो त माण्हुनि ताईं पहुचंदा किथे आहिनि? हे त माना कारकुन वटि वेंदा आहिनि जेके अॻे ई लिखियल पढ़ियल आहिनि, उन्हनि वटि वेंदा आहिनि, मीटिंगूं करे या इहो वरी मोटी ईंदा आहिनि। माण्हुनि वटि वञणु ॿियो मसइलो आहे, ऐं रुगो दौरा करणु उहो ॿियो मसइलो आहे। यानी ही पलिजो साहिब त हाणे 2 इलेक्शन में लथो आहे, ठटे मां 2 दफ़ा बीठो, 2 दफ़ा पंहिंजी जाइ ते जी वेठा। ऐं अयाज़ लतीफ़ आहे, नौजवान आहे, सभु ॻाल्हियूं अथसि। मूं तक़रीर ॿुधी हुई पीर साहिब वारे जलसे जी, उन सवाइ अयाज़ जी शाइरी जे मूं चयोमांसि हिकिड़ी शादी जी दावत में त तोखे तक़रीर सुठी कई, पर अयाज़ जी शाइरी सां दोदे सुमरे जे बोत मां जेके तो पढ़िया, उन्हनि सुठो असरु छॾियो माण्हुनि ते। बाक़ी सियासी तरह मूंखे सभिनी खां बालिग पीर साईं पागारो लॻो। अच्छा जी हा, यानी उन अहिड़ियूं के ॻाल्हियूं कयूं जेके जिन मुंहिंजो ठका कढी छॾियो त डैम ऐं बैराज में फ़र्क़ु। इहो असांजा सियासतदान ॿुधाईंदा आहिनि असांखे कॾहिं। रोज़ जेको कालाबाग डैम जी मुखालफ़त जी मसइलो, हुन जेको चयो त डैम ऐं बैराज में फ़र्क़ु आहे। डैम पाणी ज़ख़ीरो करण लाइ, बैराज पाणी इख़राज लाइ हूंदो आहे, जीअं पाण वटि सखर बैराज आहे या कोटड़ी बैराज आहे। असांखे बुनियादी तरह इन्हनि बारीक नुक़्तनि खे बि सम्झणो पवंदो, जेका असांजा सियासतदान अञा ताईं सम्झी न सघिया आहिनि। हू माना किथे बि का सिर किरे थी। हाणे मिसाल तौरु ऐं हक़ीक़ी तरह ॿुधायूं त हाणे असां कयो ज़ुल्फ़कार आबाद जे ख़िलाफ़ु पैदल मार्च कयो। ठटे में हिकिड़े पढ़ियल लिखियल माण्हू मूंखां पुछियो त आख़िरकार ज़ुल्फ़कार आबाद जे ख़िलाफ़ ही मार्च छो? सही, मूंखे ख़बर न आहे। मुंहिंजो हिकिड़ो सबबु ॿुधाइनि था त अक़लियत में सिंधी तब्दील थी वेंदा। मूं चयो ज़ाहिर ॻाल्हि आहे, जिते शहर अॾिबा, मिसाल तौरु ग़ुलाम शाह कलोड़े हैदराबाद जो शहर अॾायो, हुनजे ज़हन में हो त हिते असीं सुभाणे सिंधी अक़लियत में थींदासीं। अॼु त असीं हुते अक़लियत में आहियूं। सही। बाक़ी ज़ुल्फ़कार आबाद में आलमी जेके माण्हू आहिनि, उन्हनि जो कहिड़ो इंट्रस्ट आहे? सीड़पकारी छो कंदा? अच्छा आरिसर साहब, ॿी हिकिड़ी शइ त लोकल जेको निज़ाम इन्हनि आंदो, सिंध पीपल लोकल गवर्नमेंट एक्ट जेको असेंबली मां इन्हनि पेश कराए, पास कराए, मड़ियो वियो सिंध ते, जेको बिटो निज़ाम हो, जंहिंजे ख़िलाफ़ अव्हां समेत जेके बि सिंध जा सान्यावंद माण्हू आहे, अदीब, शाइर, लेखक, सभु क़ौम परस्त रोडनि रस्तनि ते निकिरी आया। ऐं जेतिरी क़दुरु ॼाणा थो त MRD जी तहरीक खां पोइ, 1 यूनिट ऐं MRD जी तहरीक खां पोइ फर्स्ट अटेम्प्ट हुयो जो सभु अदीब, शाइर, दानिश्वर इन इशूअ जे ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया, जंहिंमें मुशाइरा कया विया, जलसा कया विया, माण्हुनि खे ॿुधायो वियो, ऐं सॼी सिंधी क़ौम रोडनि ते अची वई। ऐं सम्झो था त हिननि इहो बिटो निज़ाम हाणे वापसि वरितो आहे
इलेक्शन ना वञनि पिया, अवां सम्झो था त इहो वाकई में ख़तम थी वियो या वरी दुनिया ठाहे असीं भारत सॻे ॾिसूं था। कलकत्तो आहे, बम्बई आहे, मैसूर आहे, मैसूर न पर बंगलोर, इहे सभु सामूंडी शहर आहिनि। हिते ज़ाहिर ॻाल्हि त उहो निज़ाम हलंदो जेको बाड़मेर में त कोन थो हली सघे। उते मेयर थींदा, पुलिस जा वॾे खे कमिश्नर सॾींदा आहिनि उते अॼु बि, ऐं यूरोप में उन्हनि खे जे वरनि खे शेरफ सॾींदा आहिनि, उन्हनि खे अदालती अख़्तियार बि हूंदा आहिनि। त बहरहाल इहो थी सघे थो त बदनीयती हुजे किन माण्हुनि जी। अव्हांजो तजुर्बो छा थो सम्झे, छा था सम्झो त इहो जेको आहे ड्रामो कयो वियो आहे, जीअं मुतदा खे अपोज़िशन ॾिनी वई आहे 4 साल आख़िरी कुझु ॾींहंनि जे लाइ उन अपोज़िशन अख़्तियार कई आहे, छो जो आईनी 18वीं तरमीम खां पोइ निगरान जेको सेटअप ठहंदो सो ईअं अपोज़िशन ऐं गवर्नमेंट जे सलाह तव्हां सम्झो था इहा सॼी साज़िश तहत सॼो इहो सभु कुझु ईअं कयो पियो थो वञे, हिकिड़े स्क्रीन प्ले तहत स्क्रीन जेको स्क्रिप्ट लिखियल आहे उन तहत इहो सॼो एक्ट पियो थिए। ऐं मतिलबु तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो त हिकिड़ी शइ जेका आहे उहा माण्हुनि जे वस में न आहे, ऐं उहा आहे हालतूं। हालतूं मिसाल तौरु अमेरिका खे इहा ख़बर न हुई त सोवियत फ़ौजूं जेके आहिनि अफ़गानिस्तान में दाख़िल थी वेंदियूं, सही, ऐं अहिड़े तरीक़े सां सोवियत यूनियन जे करतान धरतान खे ख़बर न हुई त असांखे हीअं रुसवा थी निकिरणो पवंदो अफ़गानिस्तान मां। पोइ हालतुनि इहा तब्दीली खाधी उहे, ऐं वरी उन वक़्तु बि मूं चयो त जॾहिं सदर बुश चयो परवेज़ मुशर्रफ खे या दोस्त थी या दुश्मन थी, दुश्मन थींदे त असीं पथर वारे दौर में तब्दील करे छॾींदासीं तव्हांखे। पोइ हिननि दोस्त थिया, नतीजो अॼु कराची जी दहशतगर्दी। मूं उन वक़्तु मूं चयो एजाज़ मंगी खे सिंध एक्सप्रेस में इंटरव्यू ॾिनई, मूं चयो त इन जी रिज़ल्ट कराची में दहशतगर्दी जी सूरत में निकिरंदी, छो त सामूंडी शहर आहे, बैन अवी एयरपोर्ट आहे, बैन अवी बंदरगाह आहे, हिते गैर मुल्की कंपनियुनि जा दफ़्तर आहिनि, ऑफिसूं बि आहिनि, टारगेट इहे थींदा या भरवारो पख्तूनख्वा। आइज़ा साहब, कराची में दहशतगर्दी जो राज जारी आहे, बलूचिस्तान जी सूरत हाल अव्हां जे आॾो आहे, ख़ैबर पख्तूनख्वा जी सूरत हाल अव्हां जे आॾो आहे, यानी पूरो मुल्क पूरी सिंध जी सूरत हाल अव्हां जे आॾो आहे, ॿरी रहियो आहे बदअमनी में। अव्हां सम्झो पिया त इहे साज़िशूं थी रहियूं आहिनि? साज़िशूं न आहिनि, साज़िशूं थी रहियूं आहिनि चूंडुनि खे मुल्तवी कराइण जूं। अव्हांजो तजुर्बो छा पियो चए? न साज़िशूं न थी रहियूं आहिनि, इहे असांजे हुकुमराननि जा अफ़ाल आहिनि, उन्हनि जो हिकमत मिलियूं आहिनि। जिन माण्हुनि खे बेज़ार करे विधो आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे त माण्हू खे मारणु सवलो कमु त कोन्हे, उनखे मारणु ज़ाहिर ॻाल्हि आहे, या त माण्हू पैसनि ते मारींदो या पेट जी बुख जे करे मारींदो। त ही असांजे हुकुमरान साज़िशूं बल्कि पॉलिसियूं, यानी हिन दौर में जेतिरी करप्शन वधी आहे, जेतिरो हुकुमरान वटि पैसो आयो आहे, यानी जंहिं ॾींहुं इहो थिए पियो कराची वारो वाक़ियो, अब्बास टाउन वारो, उन्हनि सभु पुलिस ऑफिसर ऐं रेंजर जा ऑफिसर शर्मिला फारूकी जे मंगणे में प्रोटोकॉल तो उनजी हिफ़ाज़त लाइ उते मौजूदु आहे, हेॾा केर बि कोन। इन ॻाल्हि जो सुप्रीम कोर्ट नोटिस वरितो आहे, नोट वरितो आहे। अमी सवेत ॻाल्हि पई कई डेमन ऐं बैराजनि जी, मूंखे यादि पियो अचे
कालाबाग डैम जे हवाले सां हींअर ताईं सिंध जी अवाम खे आइनी कानूनी तरीक़े सां का बि ज़मानत नाहे मिली। वक़्तन फ़वक़्तन कालाबाग डैम जो इशू थिए थो। इवन हर माण्हू जेको बि सियासत सां लॻा पियल आहे उन ते सियासत थो करे, पंहिंजी सियासत थो चमकाए, पर अॼु ॾींहं ताईं अहिड़ी का बि जाखोड़ी जिदोजहद जेके सॾिजे, जेका फ़ैसिलाइती जिदोजहद हुजे, जंहिंमें सिंध जी अवाम खे फ़ैसिलाइती उहा जिदोजहद साबित थिए ऐं कानूनी आइनी ज़मानत मिली सघे त बाबा इट कैन नेवर बी पॉसिबल। कालाबाग डैम न ठहंदो, हमेशह जे लाइ इहो इशू दफ़न थी वियो। मां छा पिया सम्झो त मसइलो बुनियादी तरह इहो आहे त असां वटि जेके बि मर्कज़ में हुकूमत में वञनि था उहे या वञनि था फंक्शनल लीग जा या पीपल्स पार्टी वारा, उन्हनि खे सिंध सां मुहबत आहे ई कोन, कुर्सी सां मुहबत आहे। त भुट्टे साहिब खां कॾहिं शागिर्दनि सुवाल कयो जॾहिं वज़ारत तां लथो पोइ सिंध यूनिवर्सिटी जे ओल्ड कैंपस में आयो त उन वक़्तु वन यूनिट जे ख़िलाफ़ जिदोजहद ज़ोर हुई त उन शागिर्दनि चयो त वन यूनिट जे ख़िलाफ़ ॻाल्हायो त भुट्टे साहिब जवाब ॾिनो वन यूनिट जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदुसि त पंजाब मूं मां नाराज़ थी वेंदो। ओपनली चयो ऐं इहा शाबाश अथसि। ईमानदारी सां चयईं त भईया ऐं तव्हांजो इन आवाज़ में आवाज़ मिलंदो त पंजाब नाराज़ थी वेंदो। इक़्तिदार जो सिर चश्मो उहो आहे, मूंखे इक़्तिदार ते पहुचणो आहे। त हिते माना सिंध जो ख़ैर ख़ां को आहे ई कोन। सिंध जे ख़ैर ख़ाहनि खे सिंधी अवाम या सिंधी समाजनि घुटा ॾेई मारियो आहे, क़त्ल कयो आहे, ज़हर पियारियो आहे। ऐं साईं जी एम सैद खां पुछियऊं त राजीव गांधी जॾहिं मारियो हुयो त साईं खां साफ़ ई आया तासुरात वठणु त साईं हिकिड़ो ई जुमिलो चयो त एशिया मौसन कुश रहियो आहे, एशिया पंहिंजे मौसननि खे कोंदड़ रहियो आहे। त सिंध में इहा सूरत हाल, उन में ॾोह असांजे सियासतदाननि जो बि आहे पर वर्कर क्लास जो ॾोह न आहे। जेके इक़्तिदार में आया उन्हनि अहिड़ा इदारा ई न ठाहिया, अहिड़ो को सरगर्मी ॾेखारियूं जो माण्हुनि में शौर पैदा करी आहे। मिसाल तौरु भुट्टे साहिब फीडरल सिक्योरिटी फोर्स ठाही, उन में बि सभु पंजाब जा रिटायर थियल माण्हू रखियईं, पर अवामी लश्कर, अवामी फ़ौज या अवामी सिख्या घरनि में माण्हुनि उहो न ठाही। छो त अवाम जॾहिं जाॻंदो त पोइ पघार खे कोन ॾिसंदो। अच्छा हारिस साहब, माज़ी में बि क़ौम परस्तनि जा केतिरा ई इतिहाद ठहिया आहिनि। हींअर सपना जे इतिहाद जे प्लेटफॉर्म तां सीट एडजस्टमेंट कई पई वञे ऐं चूंडूं विढ़ण जो ऐलान कयो पियो वञे, पर PS 47 कासिमाबाद वारे तक ते ॻाल्हि निबिरी न पई सघे, जंहिं ते तज़ाद हले पियो डॉक्टर कादर मक्सी पारां बि, अयाल लतीफ़ अली जे पारां बि। अवां छा पिया सम्झो त इहो इतिहाद अॻिते हली सघंदो कि न हलंदो, त इन जा नुक़सान कहिड़ा थींदा, इन जा फ़ाइदा कहिड़ा थींदा? साईं, मुंहिंजो शुरू खां वठी इहो रायो आहे त उहो इतिहाद इंतिहाई बदनसीब आहे जंहिंमें पलिजो आहे। छो त पलिजे में समूरनि सिंधियुनि खां, वॾरनि पीरनि मीरनि खां वधीक ईगो आहे त मूं आऊं लेनन अॼु हुजे त आऊं सेखारिया न इनकलाब कामयाब कीअं कबो। इहे संत कौल आहिनि जेलनि में असां गॾु तरियूं त जंहिं इतिहाद में उहो बदनसीब आहे। बाक़ी आऊं त चवंदो त भई जंहिंजे खटण जा इम्कान हुजनि उनखे ॾियो, पंहिंजी प्लेट खटण जा इम्कान हुजनि, जंहिं वटि पैसो ॾोकड़ हुजे। हारिस साहब, सिंध जी अवाम हींअर एतिरी इन शऊर में आहे त हुनजी ख़बर आहे त वोट जी अहमियत छा आहे।
वोट असली शइ आहे त वोट जी माण्हुनि खे अहमियत जी बि ख़बर पवे ऐं उन्हनि खे वोट बि ॾियनि, पर छा उहे जेके इलेक्ट थी वञनि था हितां, उन्हनि खे पंहिंजी मर्ज़ी हलाइण ॾिनी वेंदी। यानी बंगालियुनि खे त शऊर हो, उन्हनि जेके सिर्फ़ु 2 सीटूं मुखालिफ़नि खे खटण ॾिनियूं, नूरुल अमीन जी ऐं राजा त्रिदेव राय जी। उहे बि शेख साहिब हथ सां छॾियूं त हिननि खे छॾियो। पर हशर छा थियो, हिते त हाणे बलोच असेंबलियुनि में एॾा बेज़ार थिया आहिनि कि चूंडियल बि इस्तीफ़ाऊं ॾियो वापसि पिया अचनि। अच्छा आरिसा साहब, कराची में ॿोली ख़तम थी रही आहे, सिंधी ॿोली ख़ासि करे स्कूलनि में नथी पढ़ाई वञे। कराची जे तालीमी इदारनि में सिंधी शागिर्दनि जे लाइ जाइ कान्हे का। कराची जे कंपनियुनि में, मल्टीनेशनल कंपनियुनि में सिंधी माण्हुनि जे लाइ जाइ कान्हे का। तव्हां छा पिया सम्झो त इहे मसइला कीअं हल थींदा? मसइलो बुनियादी तरह त कराची में वाणिया हुआ, उनजे करे सिंधी स्कूल ऐं कॉलेज बि हुआ। वाणियुनि जे वञण खां पोइ असांजा हुकुमरान अची उर्दू ॻाल्हाईंदड़ थिया। लियाकत अली खान थियो या जना साहिब थियो, उहो न उर्दू हो न सिंधी हो, चवनि था त ॼाओ झिरक में हो। त उन्हनि हथ वठी उर्दू खे वधायो अॻिते। हाणे मिसाल तौरु तालीमी इदारा वग़ैरह इहे यूनिवर्सिटी ग्रांट कमीशन जे मातहत आहिनि। पॉलिसी ठाहिण को गवर्नर जो कमु त कोन्हे, या सिंध जे वज़ीर तालीम जो कमु त कोन्हे। यूनिवर्सिटी ग्रांट कमीशन जेको पॉलिसियूं ठाहे, उनते असांजा मेंबर ऐं चूंडियल नुमाइंदा ऐं सदर ऐं वज़ीर सां प्रेशर विझनि। आख़िरी सवाल मुंहिंजो आख़िरी सवाल मुंहिंजो, पुॼाणी न पियो वञे, आख़िर थींदो छा? हिकिड़ी माई साईं जीएम सैद खां इहो सुवालु कयो, इहे सभु हालतूं तर्जो कंदे। साईं चयो त तूं ॾाढी ज़हीन आहीं, हालतूं वाक़ई ऊंदाहियूं आहिनि, पर मूंखे लॻे थो त आउं कंहिं उमेद जी घड़ी में पैदा थियो आहियां। ऐं सिंध ते सिकंदर यूनानी खां वठी 11,000 हमला थिया आहिनि। उन में हिकिड़े ॾींहुं 20,000 सिंधी कोठा आहिनि। सिकंदर यूनानी 3 साल पंजाब ऐं सिंध में रहियो, हुन में 18,000 माण्हू त रुॻो सम्झा आहिनि क़तल कया। पर पोइ बि अॼु कश्मीर खां वठी कारुंझर ताईं सिंधी ॿोली बि मौजूदु आहे, सिंधी माण्हू बि मौजूदु आहिनि। यूनानी ॿोली जो तव्हांखे किथे लफ़्ज़ बि नज़र न ईंदो सवाइ डिक्शनरियुनि जे। त उनजे करे असीं कंहिं उमेद जी घड़ी में पैदा थिया आहियूं ऐं हालतूं हमेशह यकसरियूं कोन थियूं रहनि। हाणे त सिंध में एतिरी मैदनियात निकिती आहे, सामूंडी किनारो आहे, त घणनि मुल्कनि जी नज़रूं जेके सिंध में आहिनि। ख़ुशूसन असांजा हुकुमरान जेके आहिनि चीन खे वॾी अहमियत पिया ॾियनि। इहे बंदरगाहूं वग़ैरह, कोई थर जो कोयलो, इहे सभु चीननि जे हवाले पिया कनि, पर इन में बि कामयाबु कोन थींदा। बहरहाल सिंध वटि दौलत जा ज़ख़ीरा आहिनि, पर सुठी हुकूमत जी ऐं ईमानदार माण्हुनि जी ज़रूरत आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो त जॾहिं हिंदुस्तान आज़ादु थियो, हिन वक़्त में तव्हांजा 20 अलाए 22 सूबा आहिनि, पर उन वक़्त में बि के घटि कोन हुआ। मतिलबु मिसाल तौरु हरियाणा या आंध्र प्रदेश इहे पोइ ठहिया आहिनि। हिकिड़ो मिंट, त उन में खे हलाइण जे लाइ नेहरू जी कैबिनेट में सिर्फ़ु 12 वज़ीर हुआ, ऐं असां वटि रुॻो सिंध जा जेतिरा असेंबली मेंबर आहिनि सभु सलाहकार आहिनि या वज़ीर आहिनि, सभिनी चंडी लॻी पई आहे।
आख़िर इन ते पैसो ख़र्च न हूंदो न। सही। यानी करोड़पति आहिनि पर उनजे बावजूदि गवर्नमेंट जो पघार खणंदा आहिनि। के ईमानदार माण्हू हूंदासीं अलामती तौर त गवर्नमेंट जो मुलाज़िम आहियां वज़ीर आहियां, 1 रुपयो वठंदसि तव्हां खां रोज़ महीने में, त इहा ख़बर पए त ही पर हिते ईअं आहे जो चवंदा त 1 रुपयो बि न छॾींदासीं जेके आहिनि उहे असांखे ॾिना वञनि। अच्छा आरिफ साहब, कराची में हिन दौरे हुकूमत में असेंबली में माइकूं बि भॻियूं, नोगो एरियाज़ में बि माण्हू दाख़िल थिया, रेड ज़ोन में बि आया, पर उन जॻह ते जेके आम माण्हू आहिनि जेके हक़ वठण ईंदा आहिनि उन्हनि ते लठियूं वसायूं, उन्हनि ते पाणी बि वसायो वियो, धार सूबे जा नारा बि लॻा, पोस्टर बि लॻा, एहतजाज बि थिया। अमां छा पिया सम्झो त ईंदड़ दौर में सिंध धरती खे बहिसा करण जो को ख़तरो आहे, के ख़दशा आहिनि, का कंस्पायरेसी थी रही आहे? आऊं सम्झां थो त जेकॾहिं का अहिड़ी साज़िश बि आहे त सिंध जा माण्हू उहा साज़िश कामयाबु थियणु कोन ॾींदा। जीअं भुगटी शहीद चयो त इहो पंजाबियुनि खे यादि रखणु घुरिजे त इहो 72 वारो बलोचिस्तान न आहे, त ही बि सिंध जेका त 55 वारी सिंध न आहे जॾहिं वञी न ठाहियो वियो ऐं कराची खे 48 में अलॻि कयो वियो। अॼोकी सिंध ॿी शइ आहे, न ठहंदी ऐं न ई को ठाहिण जी ज़रूरत कंदो सवाइ पंहिंजनि जे। उहे कुर्सी जे ख़ातिर करे सघनि था पर उहा बि कामयाबु न वेंदी, जीअं ॿिटो निज़ाम कामयाबु न थी सघियो आहे। वॾी महिरबानी अब्दुल वाहिद आरिसर साहब। नाज़रीन, असीं मौजूदु हुयासीं अब्दुल वाहिद आरिसर साहब, तारीख़ जे हिकिड़े अज़ीम माण्हू वटि सियासी हवाले सां, समाजी हवाले सां साईं वटि वॾा तजुर्बा मौजूदु आहिनि। मौजूदा सूरत हाल ते डिस्कस पे कईसीं त आख़िर थींदो छा। आरिसर साहब जी ॻाल्हि जीअं त हिन जो फ़ैसिलो थींदड़ वक़्तु ई कंदो त आख़िर थींदो छा। नाज़रीन, असीं वरी ॿिए कंहिं इशू सां गॾु आवाज़ में हाज़िर थींदासीं। तेसिताईं